हूअं त सिगरेट छिकण जी आदत सेहत लाइ कहिड़ी बि सूरत में सुठी नाहे, पर रमज़ान जे महीने में रोज़े खोलण खां फौरी पोइ सिगरेट पीअण तमामु घणो ख़तरनाक हूंदो आहे। सिगरेट जा मवाली रोज़ाइत सॼो ॾींहुं रोज़े में रहण जे करे सिगरेट नाहिनि छिके सघंदा, जंहिंजे करे उन्हनि खे अहिड़ी ॿाड़ घणी हूंदी आहे ऐं जीअं ई इफ़्तारी कनि था त फौरी तौर ते सिगरेट ज़रूर पीअंदा आहिनि। अहिड़े माण्हुनि बाबति तुर्की में थींदड़ हिक तहक़ीक़ में चयो वियो आहे त रोज़ो खोलण खां फौरी पोइ सिगरेट छिकण खां वधीक सिहत लाइ ख़तरनाक को ॿियो अमल नथो थी सघे। तहक़ीक़ में चयो वियो आहे त इफ़्तारी वक़्तु जिस्म में पाणी, ग्लूकोज़ ऐं ऑक्सीजन जी सख़्त ज़रूरत हूंदी आहे। उन वक़्तु सिगरेट जो हिकु बि कश रॻुनि खे सुकाए छॾे थो ऐं रत में ऑक्सीजन खे मुनासिब मिक़दार में जज़ब थियण नाहे ॾींदो। माहिरनि जो चवणु आहे त अहिड़े अमल जे करे इंसान में वॾी हद ताईं दिलि जी बीमारियुनि जा ख़तरा वधी वेंदा आहिनि, जॾहिं त अॻुवाट ई दिलि जे मरीज़नि में दिलि जो दौरो पवण जा ख़तरा पिणु वधी वञनि था।